दोस्तों हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड में दोस्तों तव्हां ॾिसंदो त सलार पंहिंजे साले पंहिंजे माइट खे भॼाइण जी कोशिशि कंदो, धमकियूं ॾींदो त दुश्मन अचण वारा आहिनि, इजो आया हाणे आया तमामु जल्द आया, ॾाढो सटको कुटको ॾींदा, हुनखे भउ ॾियारे हुनखे डिॼाइण जी कोशिशि कंदो, लेकिन हू हितां कान वेंदो। ऐं अचण वारे एपिसोड में दोस्तों तव्हां ॾिसंदो त राज़न वारा बि त जेको आहे किनो मुंहुं करे मोटी ईंदा ऐं कादन वारा उन्हनि खे छोकिरियुनि जे हवाले न कंदा। ककर इहा ॻाल्हि कंदो असांजी भेण हिते आहे ऐं कादन चवंदो तव्हांखे अजायो शक आहे ऐं जेको आहे मुराद वारनि खे बि अजायो शक हुयो। ककर चवंदो शक न आहे अजायो, को माण्हू चरिया न आहिनि जो हिते अचनि था, त छोकिरी हिते आहे त माण्हू तॾहिं हिते अचनि था, तॾहिं असां तो पहिरों खणी पहुता आहियूं न। छोकिरी असांजे हवाले कर त भलो थी न, सही न थींदे। कादन खे धमकियूं ॾींदो आहे, कादन बि ककर खे ॾाढियूं धमकियूं ॾींदो आहे। हिते वॾेरो रोके वठंदो आहे, राज़न बि रोके वठंदो आहे, पोइ हीअ बि हथु ख़ाली मोटी वेंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां इहा धप वञी शाहनवाज़ ख़ान वटि ईअं पुॼंदी आहे त कादन वटि छोकिरी आहे। हू वरी प्रेशर ॾींदो आहे, पंहिंजा माण्हू मोकिलींदो आहे त इहा छोकिरी तव्हां हासिलु कयो, इन्हनि खे चवंदो आहे छोकिरी मूंखे ॾियो। कादन वारा प्रेशर में अची वेंदा आहिनि, लेकिन उनखे बि छोकिरी न ॾींदा आहिनि। पोइ छोकिरी यानी कून चवंदी आहे मूंखे भॼण जी वाट ॾियो या मंसूर ख़ान वटि पुॼायो। पोइ फिरी गिरी छोकिरी ओॾांहुं वेंदी ऐं मुराद खे ईअं थो लॻे छोकिरी हितां कादन वारनि खां भॼी वई आहे, तॾहिं हू मजबूर थी पिया आहिनि, को रिस्पॉन्स नथा ॾियनि, लेकिन ईअं न आहे। ऐं होॾां वरी ककर वारा जेको आहे इन परेशानी में त हाणे छा कयूं, मतिलबु मुराद वारा छोकिरी त न वठी विया आहिनि, मतिलबु उन्हनि जे हथ त न आहे आई। अहिड़े हिसाब सां हुननि खे पंहिंजी परेशानी ऐं इन परेशानी जो सोढल फ़ाइदो खणी गुलपरी खे तमामु जल्द आज़ादु कराईंदो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा उदासी टेक यूट्यूब चैनल खे।